जय झूलेलाल। अॼु असां सभई वरी कनेक्ट था थियूं असांजे पंहिंजे प्लेटफॉर्म सभिनि जे पंहिंजे प्लेटफॉर्म कोलकाता कनेक्शन सां। कोलकाता कनेक्शन कोलकाता जे सिंधियुनि खे जोड़ियो आहे सॼी दुनिया जे सिंधियुनि सां। त असांखे फ़ख़ुरु आहे कि असांखे पंहिंजो इहो प्लेटफॉर्म आहे ऐं अॼु असां हिते मिलिया आहियूं डुअल सेलिब्रेशन जे लाइ। हिकिड़ो आहे विमेंस डे ऐं ॿियो होली मीट। विमेंस डे 8 तारीख़ जो जेको थी वियो हुनजे सेलिब्रेशन जे लाइ अॼु मिलिया आहियूं ऐं ॿियो होली मीट जेका होली अचणी आहे असां हुनजे लाइ मिलिया आहियूं। अॼु धूमधाम सां मौज मल्हाईंदासीं ऐं इंजॉय कंदासीं। अॼु त सभिनि खां पहिरीं मां रिक्वेस्ट कंदसि सिंधी काउंसिल ऑफ इंडिया ईस्टर्न जोन के प्रेसिडेंट मिस्टर महेश कुमार मलकानी जी के कुछ पंहिंजा वीचार पंहिंजी बेस्ट विशेस सभी के सामूं रखन त असां प्रोग्राम जय झूलेलाल। मां वेही करे कंफर्टेबल हूंदुमि त हिन मां वेही करे छो त पढ़णो आहे वेही करे ॻाल्हायां थो। अॼु जी सभा में आयल सभई मुंहिंजा प्यारा सिंधी भाइर ऐं भेनरूं नंढा वॾा सभिनि खे मुंहिंजी झूलेलाल। अॼु 12 महीननि खां पोइ इहो सभाॻो ॾींहुं आयो आहे त पाण कोविड जे करे घटि ई सही पर रूबरू न थिया आहियूं ऐं हिन वक़्तु इहे मौक़ो मिलियो आहे भले थोड़ा माण्हू आहियूं पर रूबरू थियनि। झूलेलाल साईं महिर कंदो जो जल्दी कोरोना माता के पंहिंजे घर मोकिलिंदो ऐं पाण सभु मिली जुली करे वरी सिंधियुनि जा मेला कंदासीं। अॼु इहो कार्यक्रम विशेष त 8 मार्च महिला दिवस ऐं 28 मार्च होली जे उपलक्ष्य में रखियो वियो आहे। वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे ॿियनि मच्छियुनि खे ख़राबु न कजे। हाणे अॻिते प्रोग्राम वधायूं जंहिं लाइ मां संगीता खे चवंदुमि त अॻिते वधाए। जय झूलेलाल। जय सिंधी काउंसिल ऑफ इंडिया। जय बंगाल। जय भारत। जय हिंद। धन्यवाद। धन्यवाद। असांजे वापस था अचूं विमेंस डे। विमेंस डे असांखे सभिनि खे ख़बर आहे नारी शक्ति खां कोई बि पुठियां न हटी सघंदो आहे। मञिणो ई पवंदो आहे कि नारी शक्ति सुप्रीम आहे। त नारी शक्ति असांखे हर रोज़ ॾिसण में ईंदी आहे। असांखे नारी शक्ति जे बारे में असां हर रोज़ सम्झी था सघूं पर तॾहिं बि हिकिड़ो स्पेशल ॾींहुं ख़ासि ॾींहुं रखियो वेंदो आहे विमेंस डे ताकि सभिनि खे यादि रहे कि नारी हीना जी सां मिलंदासीं ऐं उनखां पुछंदासीं हिन विलेज सिंधी पैजेंट जे बारे में। सभिनि खां पहिरीं ज़ोरदार तालियूं असां हीना जी खे कनेक्ट कयूं ऐं उन्हनि सां मिलूं। त थोरो मां ॻाल्हायां थोरो तव्हां ॻाल्हायो। टेक्निकल असां केतिरो असांजा सभु भाउर सभई ॾिसनि पिया था एंड यू आर लुकिंग लवली। थैंक यू सो मच। मां तव्हांखे ॿुधी सघां थी मां मलकानी जी खे बि ॿुधो। अच्छा तव्हां जाम सुठे नमूने हो ऐं मलकानी जी यू आर वंडरफुल। मूंखे जेतिरो वक़्तु थोरो थियो आहे मलकानी जी सां मिले करे पहिरीं मां उन्हनि जे बारे में ॿुधंदी रहंदी हुयसि पर कोविड जे टाइम ते जॾहिं असां गॾिजी करे राशन सेवा कईसीं ऐं हाणे जेको हुननि कार्यक्रम लेडीज़ जे सम्मान में रखियो आहे त इहो तव्हांजे व्यक्तित्व खे दर्शाए थो पियो त तव्हां सचमुच में कमु करण में दिलि था कयो ऐं तव्हांखे फ़ख़ुरु थो महसूसु थिए। ऐं सिंधी काउंसिल ऑफ इंडिया चैप्टर कोलकाता चैप्टर जा एतिरी एक्टिविटी कंदा आहिनि जॾहिं मेंबर्स एक्टिव हूंदा आहिनि तॾहिं ई उहा संस्था ऑर्केस्ट्रेट थी सघंदी आहे। त विथ मलकानी जी एंड ऑल लेडीज़ एंड संस्था यू आई कैन मेक आउट कि तव्हां जाम सुठो कमु करे रहिया आहियो ऐं सिंधियत खे कोई वॾो कान्हे को। असां सिंधी किथे बि हूंदासीं न या सिंधियत जी मशाल ॿरंदी रहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहो तव्हां हिकदमि सही चयो। महेश कुमार मलकानी जी बिल्कुलु डायनामिक ऐं उन्हनि जी डायरेक्शन जे अंडर में चङो ई कमु थी रहियो आहे। त उहे आहिनि तॾहिं इहो कमु थिए थो पियो। सो वी आर थैंकफुल। पर हाणे हिन जी असां तव्हां खां ॿुधणु चाहींदासीं
दिलेर सिंधी जेको ब्यूटी पैजेंट थियो, इहो ख़्याल तव्हांजे मन में कीअं आयो ऐं उन जे बारे में थोरो ॿुधायो। मां ॿुधाइण बि चाहींदी आहियां पर टेक्निकल थिंग खे रिक्वेस्ट बि कंदा आहियूं मूंखे सभिनी जो दर्शन करायो मां कोशिशि कान थी सघां। बिल्कुल बिल्कुल, जस्ट गिव अस अ सेकंड। जी संगीता जी लेडीज में ना एक इंटरनल ब्यूटी हूंदी आहे, एक्सटर्नल त ब्यूटीफुल आहिनि बिल्कुल पर इंटरनल भी असां महिला दिवस ते जेको लेडी इंटरनेशनल लेडी डे हूंदो आहे उहो ॾिसी करण जे लाइ हूंदो आहे त जॾहिं परमात्मा खे बि जनम वठणु पियो न तॾहिं बि उन्हनि खे बि माता जे गर्भ जी ज़रूरत पई। इहा ॿी ॻाल्हि काफ़ी आहे अॼु जे नारी शक्तिअ जो अहसासु कराइण जे लाइ यादि कया रखण। माता अनुसुया जॾहिं ब्रह्मा विष्णु महेश दत्तात्रेय जे रूप में अवतार वरितो तॾहिं बि उन्हनि खे माता अनुसुया जी ई ज़रूरत हुई। नारी हर रूप में महान आहे पर केॾी महिल जेको हाणे कोविड जे टाइम ते चैनल सिंधी डॉक्यूमेंट्री ठाहियूं त उन्हनि में मां हिकु ॻाल्हि रियलाइज़ कई त असां सभु चऊं था पिया सिंधी ठीकु आहे पार्टीशन खां पोइ अचण खां पोइ त मुंहिंजे मन में उन्हनि महिलाउनि जे लाइ वधीक प्यार ऐं सम्मान थो जागे जिन हेतिरा जेंट्स जेके सक्सेस अचीव कई आहे त सभिनी जी स्थिति आहे त असां पाकिस्तान में जाम सुठे घराणे जा हुआसीं, जाम शानदार घर हुआ असांजा पर जॾहिं असां हुतां वापसि आयासीं त इहा ॻाल्हि असांखे बिल्कुलु यादि रखणु घुरिजे त जेके असांजे हुतां जिनजे जॾहिं हिते आहिनि त पंहिंजे घर जे हालतुनि सां पंहिंजे सूझबूझ सां घटि कमाईअ में घटि पैसनि में घर जा कम करे झाड़ू पोचा था कयूं कपिड़ा धोइण केतिरा ई घर खे बचाइण जे लाइ हर कंहिं तरीक़े जा ग्रह जो पापड़ छा न कयूं पंहिंजे घर जो सम्मान ऐं उन्हनि हालतुनि खे मिलंदा त छो न असां सिंधी लेडी त सभु कंदा ई आहिनि त अल्टीमेट सिंधी नॉर्थ इंडियन लेडी जो सिंधी लेडी जो अॻिली कतार में असां नाला त पर असांजा सूझबूझ जेके असांजा माउ वटां वॾनि वॾा त उहे करण लाइ असां लेडी बि सभिनी मुकामनि ते पहुचा पर मां सोचियो महिलाउनि खे जेके घर में वेठियूं आहिनि जिनमें टैलेंट भरपूर आहे जॉब थींदी आहे त उन्हनि खे असां थोरो पैटर्न ॾियूं ऐं मन में आया त यंग जनरेशन जे लाइ त सभु कनि था देखो न शुरूआत असां नानी दादी सां कई ऐं जेके शादीशुदा महिलाऊं आहिनि उन्हनि सां कयो त नानी दादी असांजा कल्चर जा खज़ाना जॾहिं उन्हनि सां जुड़ंदा उन्हनि खे ॿुधंदा त आहे त असां नेक्स्ट जनरेशन खे माण्हू सां जोड़ियो उहो सपनो असांजो साकार थी सघे दिलेर सिंधी जी हिननि कोशिशि कई आहे त मुफ़्त करण सां जोड़ियो इन में असां इहो कदम कयोसीं त नानी दादीअ खे असां वटि अचूं उन्हनि खे घरनि मां ॿाहिरि करूं उन्हनि खे प्लेटफॉर्म जिते हो हिक सां कम्युनिकेट कयो ऐं मां पको सां चई सघंदसि त सभिनी उहो लाइव ॾिठो त केतिरियूं जूं टैलेंटेड नानी दादा आहिनि 77 ईयर ओल्ड असांजी ट्रेनिंग रैंप वॉक पई करे सिंधी भाषा जे क्वेश्चन सिंधी भाषा में जूरी मेंबर सिंधी हुआ कंटेस्टेंट सिंधी हुआ त उन्हनि सां जूरी मेंबर सवाल जवाब सिंधी भाषा में कया ऐं सिंधी साहित्य ऐं सभ्यता सां बि कया इहो हिकु अलॻि ई थॉट हो जंहिंखे तव्हां सॼी दुनिया एप्रिशिएट कयो ऐं असांखे ॿुधायो इन लाइ धन्यवाद सॼी ग्लोबल सिंधी जी ग्लोबल सरकार इन तरह सां इहो थॉट आयो ऐं हिनखे सभिनी मिली करे एग्जीक्यूट कयोसीं हाणे तव्हां ॾिसंदा त कोई पता न थी असांखे जेके चारई असांजी रीता जी वर्षा जी भारती जी जेके असां चारई असांजी लेडी जुड़ियूं त तमामु
हर लिहाज सां टैलेंटेड आहिनि। माना फैमिली मेंबर जो डिसाइड जो असां हिननि खे कीअं जज कयूं। बिल्कुलु ॾाढो सुठो लॻो ऐं असां तव्हांखे चवंदासीं शुक्रिया महिरबानी जो असांजी हिननि ख़ूबसूरत छोकिरियुनि खे साम्हूं आंदो तव्हां ऐं उन्हनि जे अंदरि जो टैलेंट सभिनी जे साम्हूं खणी आया। ऐं सचमुच में जेको इहो क्वेश्चन आंसर्स राउंड या जेके कस्टम्स ॾेखारियुनि पिया क़ाबिल तारीफ़ हुयो। त हिना जी असां तव्हांखे थैंक यू चवंदासीं, तव्हां सां जुड़िया ॾाढो सुठो थो लॻे। अॻिते छा प्लान आहे थोरो उहो ॿुधी वठूं, तव्हांजो अॻिते छा प्लान आहे? अॻिते त जीअं विलेज सिंधी अॼु बि डॉक्यूमेंट्री ठहियो आहे, सिंधी एक्टिवल्स ते उहो कमु विलेज सिंधी जो चालू आहे। हिन सां गॾोगॾु जेके असांजा लेडीज़ पीपीटी बि असां सां हुया कॉन्टेस्ट में, इन्हनि जी जर्नी ते पूरी न थी आहे, इन्हनि जी जर्नी हितां खां शुरू थी आहे। लेडीज़ जेके ग्लोबली कनेक्टेड आहिनि, रिसेंटली महिला डे ते सभु मिली करे सिंधी बहिराणे जो वीडियो रिलीज़ कयो ऐं मां ख़ुशीअ सां चई सघां त कुवैत मां, USA मां, फ्लोरिडा मां, कन्याकुमारी त LA मां पहिरियों दफ़ो बहिराणे पंहिंजे घर में ठाहियो हुयो। त इहे सभई लेडीज़ या सिंधियत ते मशाल अॻिते खणी करे हलनि ऐं मां चवंदमि त चङियूं ई नयूं सरकारी सेटअपूं ॻाल्हियूं हे सभु ग्लोबली कनेक्टेड लेडीज़ कंदियूं रहंदियूं। इन सां गॾोगॾु हाणे असां मिस सिंधी कॉम्पिटिशन जा कंदासीं, मिस सिंधी ग्लोबल मिसिस थी वई, कैमरान थी वई, त हाणे बाक़ी जेके असांजूं ख़ूबसूरत छोकिरियूं आहिनि उन्हनि खे बि अहिड़ो बहितरीन प्लेटफॉर्म ॾींदासीं ऐं जाम जल्द असां मिस सिंधी कॉम्पिटिशन कराईंदासीं। बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां असां सां जुड़िया। ज़ोरदार ताड़ियूं तव्हांजे लाइ खपे त ॾिसी वठो। ऐं कोलकाता खे ॾाढी ख़ुशी आहे कि तव्हां अहिड़ो क़दम खयो ऐं हाणे त असांजी नंढड़ी छोकिरियुनि खे इंतज़ारु रहंदो ऐं कोलकाता तव्हांखे ॾेखारींदो केतिरी ख़ूबसूरती हिते लिखियलु आहे ऐं तव्हांजे साम्हूं सभु ईंदा। त असां वरी जुड़ंदासीं। ॾाढो सुठो लॻो। जय झूलेलाल। बेस्ट विशेस तव्हांखे। असां हमेशह तव्हां सां गॾु आहियूं। थैंक यू। सपोर्ट के लिए हाणे असां अॻिते वधासीं हिकु नेक्स्ट सेगमेंट ऑफ अवॉर्ड सां और इहो अवॉर्ड आहे अॼु असां सम्मानित कंदासीं हुननि लेडियुनि खे जिन्हनि वर्चुअल ब्यूटी पेजेंट दिलेर सिंधी में पार्टिसिपेट कयनि। SCI मां पार्टिसिपेंट्स जेका हुआ उहो हुआ फर्स्ट मिसिस प्रीति जगवानी, मिसिस भारती रोहरा, मिसिस वर्षा पंजाबी एंड मिसिस रीटा मखीजा मेहरोरा। Applause for all these ladies, please. And actually they truly deserve standing ovation, if you can, please, for these ladies. Thank you. असांजी कंटेस्टेंट प्रीति जगवानी के मोस्ट एक्टिव पार्टिसिपेंट जो खिताब हासिल कयो और मिसिस रीता माखीजा मेहरोरा द मोस्ट ब्यूटीफुल लाइन्स। थैंक यू टू पार्टिसिपेंट्स ने हिकु टाइटल उतो किताब जीतन। प्लीज हिननि जे कारण तालियां। आप लोग बैठ जाइए जी। त मां हिननि चारनि पार्टिसिपेंट खे 1 by 1 कॉल कंदमि और हिननि खे फेलिसिटेट कंदा असांजे हितां जा गेस्ट। त अॼु हिन इंटरनेशनल वुमेन डे पे हिननि खे सम्मानित कयो वेंदो। सभिनि खां पहिरियों मां सॾु कंदमि प्रीति जगवानी खे। प्रीति जगवानी प्लीज स्टेज ते अचो। A big round of applause for Preeti Jagwani. Preeti Jagwani के सम्मानित करो वेंदो Mr. and Mrs. Malkani. Mrs. Malkani, please come on the stage and do the honor. And Mrs. Daya Das. जोरदार ताली सब प्रीति जगवानी जो स्वागत है। मिसेस प्रीति जगवानी के टाइटल मिलो द मोस्ट एक्टिव पार्टिसिपेंट इन दिलेर सिंधी। जोरदार तालियां।
प्रीति सां रिक्वेस्ट करदम पंहिंजे एक्सपीरियंस असां सां शेयर करे ब्यूटी पेजेंट जो। प्रीति, few words please. Thank you so much, Rita. And thank you so much, Malkani uncle, Sangeeta aunty, Daya aunty, and my whole executive members, family of my Sindhi Council of Eastern Zone of India. मूंखे एतिरो सुठो और एतिरो प्यारो ऑनर ॾियण लाइ दिलेर सिंधी ब्यूटी पेजेंट जी शुरूआत भी मां पंहिंजे सिंधी काउंसिल ऑफ ईस्टर्न जोन ऑफ इंडिया जे ग्रुप सां ई कई। जीअं ई फ्लायर आयो संगे संगे मुंहिंजी एग्जीक्यूटिव मेंबर मिसिस भारती अरोड़ा मूंखे फ़ोन कयईं कि प्रीति तूं अञा ताईं जॉइन छो न कयो अथई। तंहिंमहिल मां पंहिंजे ॿिए ब्यूटी पेजेंट में बिज़ी हुयमि, बट स्टिल मां हुते तुरंत पंहिंजो पार्टिसिपेशन ॾिनो और अॼु मां हिते तव्हां सभिनी जे साम्हूं बीठी आहियां एज अ मिसिस एक्टिव ब्यूटी पेजेंट विनर दिलेर सिंधी। बट मां दिलेर सिंधी ब्यूटी पेजेंट जे लाइ तव्हांखे एक्सप्लेन न करे सघंदमि कि हे अहिड़ो वर्चुअल ग्लोबल ब्यूटी प्लेटफॉर्म हो जाते मां विनिंग जे साथ साथ हेॾी सुठी सुठी शयूं और हेॾा सुठा सुठा एक्सपीरियंस गेन कया जंहिंखे पंहिंजे वर्ड्स में एक्सप्लेन करणु इट्स अ लिटिल इम्पॉसिबल फॉर मी, बट मां थोरो तव्हां सभिनीनि सां शेयर करणु चाहींदमि। असांजी दिलेर सिंधी ब्यूटी पेजेंट जी पहल मिसिस हिना शहदादपुरी जहिड़ी वंडरफुल लेडी जी तरफ़ सां थी। हे हिकु ग्लोबल वर्चुअल ब्यूटी पेजेंट हुओ, स्टिल हिन में ऑल ओवर वर्ल्ड जी वंडरफुल एंड अमेजिंग कंटेस्टेंट्स पार्टिसिपेट कयनि एज अ मिसिस, एंड ऑल्सो असांजी 60 अबव मिसिस ग्लोबल ग्रैंड मास वर ऑल्सो देयर। और जो मिसिस ग्रैंड मास जा एक्सपीरियंस हुआ, हुननि जा व्यूज़ हुआ, हुननि जे टैलेंट हुआ, हुननि खे ॾिसी करे मां हेतिरो मोटिवेट थी आहियां। और जॾहिं मां अॼु मोहिनी दादी सां मिलमि त मूंखे गूज़बम्स थियनि पिया। आई कांट एक्सप्रेस माई सेल्फ कि मतिलबु असां कुझु न आहियूं हुननि जे साम्हूं। और हाणे मां मोटिवेट थी वई आहियां कि मूंखे इलाही कुझु करिणो आहे सिंधियत लाइ, सिंधी कल्चर खे वधाइण लाइ, सिंधी भाषा खे वधाइण लाइ। और दिलेर सिंधी ब्यूटी पेजेंट लाइ चाहियां कि हुन में ऑल ओवर वर्ल्ड जा एक्सीलेंट अमेजिंग कंटेस्टेंट्स हुआ, मूं सां गॾु हुननि जा शेयर, असांजा व्यूज़, टैलेंट सभु ॾिसी करे मां इलाही मोटिवेट थियमि। दिलेर सिंधी ब्यूटी पेजेंट में जो असांजा ग्रूमर्स हुआ हो असांजी बॉलीवुड एंड ग्लैमरस इंडस्ट्री जा वन ऑफ द वंडरफुल एंड अमेजिंग ग्रूमर्स हुआ, जंहिंमें सिमरन आहूजा असांजी हुई रैम्प वॉक राउंड लाइ, मिसिस रीटा गंगवानी जो कि इंटरनेशनल पर्सनल ग्रूमिंग एक्सपर्ट है, मिसिस रमोला मोटवानी फ्रॉम US, मिसिस निशा फ्रॉम UK, एंड मिसिस भारती कॉलरो जंहिंखे मां कॾहिं न भुलाई पाईंदमि, जिन्हनि असांजी जर्नी एज अ फ्रेंड, एज अ गाइडर एंड एज अ मदर असांखे हर पल हुननि असांखे मोटिवेट कयो। और बाक़ी मां छा चवंदमि, मां तव्हांजे साम्हूं हीअं बीठी आहियां, लेकिन सभिनीनि सां पहिरियों श्रेय मां सिंधी काउंसिल ऑफ ईस्टर्न जोन ऑफ इंडिया खे ई ॾियणु चाहींदमि, जंहिंजे थ्रू मां अॻिते वधी आहियां। अॼु मूंखे सिंधी काउंसिल ऑफ ईस्टर्न जोन ऑफ इंडिया में रहंदे हुए 1 साल थी वियो आहे। मुंहिंजी शुरूआत थिए हुई लास्ट मार्च में, आई थिंक अगस्त में थी हुई। और मूंखे लाइण वारी हुई मिसिस नीलू भाभी, और मां हुननि जो बि शुक्रगुज़ार कंदमि हमेशा। और जॾहिं सां मां हिन सिंधी काउंसिल ऑफ ईस्टर्न जोन ऑफ इंडिया सां जुड़ी आहियां, मूंखे लॻंदो आहे कि असां सिंधी आहियूं बसि हिन दुनिया में। ज़्यादा प्राउड थी वेंदो, बट वी आर सिंधी एंड आई एम प्राउड टू बी अ सिंधी। हिन सिंधी काउंसिल सां मिली करे असां सिंधी भाषा, सिंधी कल्चर, सिंधियत जे वधाइण लाइ कमु कयूं था और ईअं ई कंदा रहंदासीं। अञा ताईं पैंडेमिक जे करते असां वर्चुअल हुआसीं, बट दिस इज़ द फर्स्ट टाइम असां सभु गॾु आहियूं, फिज़िकली मीट कयो आहे असां। और मां चाहींदमि कि अॻिते बि असां हीअं ई गॾु मिली करे सिंधियत और सिंधी वधाइण लाइ कमु कंदा रहियूं। थैंक यू सो मच। थैंक यू प्रीति। नेक्स्ट मां स्टार्ट करदम रीटा मखीजा। मिसेस रीटा मखीजा मेहरोकना, प्लीज तव्हां स्टेज ते अचो।
लिए जोरदार तालियां। मैम ने टाइटल हासिल कयो दिलेर सिंधी में द मोस्ट ब्यूटीफुल आईज। प्लीज ना हिनन जी आईज के ऑब्जर्व करो। ओके, सो हिनन के सम्मानित करदा मिस्टर एंड मिसेस मलकानी एंड मिसेस दयादास। प्लीज मिसेस मलकानी कम ऑन एंड डू द ऑनर। ठीक है, वाइस प्रेसिडेंट मिसेस गीता तेलानी प्लीज स्टेज पे आइए। मिसेस मलकानी आप आइए और रीटा की सम्मान मिल दो असांजे SCI ईस्टर्न जोन की तरफ से मिसेस रीता माखीजा के लिए जोरदार तालियां। एक बार सब सीधा प्लीज भाभी टिकट Some few words from Rita Makhija. जय झूलेलाल। मुझो नालो रीटा माखीजा है। मैरिड टू मोना पंजाबी मिस्टर मनोज महबूबा। मुंहिंजा हस्बैंड आया मां सां गॾु एंड मां शुक्रगुज़ार आहियां सहीदा दीदी जी, छोकी मां उन्हनि सां गॾु 6 सालनि खां कोलकाता सिंधी थिएटर लेवल सां गॾु जुड़ियल आहियां और मां इन में सिंधी प्लेस और सिंधी में असांजी डिबेट जेकी थींदी आहे कंदी आहियां और मुंहिंजा पुट बि वेही कंदा आहिनि। तो इन बहाने मतलब कि मां हमेशह पंहिंजी सिंधी भाषा के अॻिते वधाइण जे लाइ पंहिंजी सिंधियत खे कॾहिं बि भुलणु न चाहींदी आहियां और हर प्रोग्राम एंड हर ओकेशन में मां रहंदी आहियां। और ॿियो मां शुक्रगुज़ार आहियां महेश भैया जो। महेश भैया मूंखे न बि त 25 सालनि खां ॼाणंदा आहिनि एंड मिसिस मलकानी भी, छो कि मां पहले हिननि जी टिकट वग़ैरह बुकिंग करदी हुयमि। मुंहिंजी ख़ुदि जी ट्रैवल एजेंसी हुई और मां ट्रैवल जो कमु करदी हुयमि और हमेशा कोई मां हिकु प्रोफेशनल रही आहियां और कमु करदी रहंदी आहियां। काफ़ी समय खां 25 साल थी विया आहिनि। फ्रॉम अ वेरी यंग एज आई वॉज वर्किंग। हिन ब्यूटी पेजेंट के बारे में मूंखे मुंहिंजी सिस्टर ने चयो है कि तू हिन में पार्टिसिपेट कर, छोकि उहा सिंधी काउंसिल ऑफ इंडिया ईस्टर्न जोन में मेंबर आहे ऐं मुंहिंजी लास्ट डेट थी वई हुई ऐं मूंखे संगीता दीदी खे रिक्वेस्ट करी तो उन्हनि जी रिक्वेस्ट सां गॾु उन्हनि ने मूंखे लास्ट चांस मतलब आई वॉज द लास्ट कंटेस्टेंट एंड आई वॉज वेरी हैप्पी टू पार्टिसिपेट। आई एम वेरी थैंकफुल टू हिना दीदी, शी अलाउड मी टू पार्टिसिपेट ऐं असां एतिरो कुझु इन पेजेंट में सिखासीं जेको कि मां पंहिंजे सिंधियत जे बारे में न ॼाणंदी हुयसि। असांजा सिंधी कल्चर, असांजा प्रोग्राम, असांजा जेके बहिराना बनाइण, असांखे सभु जेके वीडियोज़ बनवाइनि था, डिटेल्स में इहे सभु ॼाणंदी न हुयसि। हाँ, सिंधी में असां पंहिंजी भाषा में ॻाल्हाईंदा आहियूं पंहिंजे फैमिली में, लेकिन पर्सनली असां पाण कुछ भी न करदा हुआसीं। तो इहो सभु असांखे सिंधी ब्यूटी पेजेंट सां ख़बर पई। असां सभिनि सां गॾु मिलासीं अक्रॉस ग्लोबली। असांखे एतिरनि माण्हुनि सां गॾु मिलण जो मौक़ो मिलो, काफ़ी कुछ सिखण जे लाइ मौक़ो मिलो। इहो भी न ख़बर हुई कि असांजे न्योलीपुर में एतिरा ॼणा आहिनि जेके कि पार्टिसिपेट करनि था। मां कॾहिं मिली कान आहियां, अॼु मां पहिली बार सभिनि सां गॾु मिलां थी एंड वेरी थैंकफुल टू ईच एंड एवरी पर्सन हियर। सभिनि जी शुक्रगुज़ार आहियां and thank you very much for all the honor. Thank you Mahesh bhaiya, thank you everyone, all the seniors, thank you Sangeeta ji, thank you all the juniors and each and every one. Thank you. Thank you Sangeeta ji. Next, मैं invite करता हूँ Mrs. Bharti Rohra. Mrs. Bharti Rohra is one of the participants in Dilir Sindhi Beauty Contest. और भारती रोहरा के सम्मानित करना जगह मैं invite करता हूँ Mrs. Pooja Ras and Mrs. Diksha Murchandani. Please ना स्टेज पे अच्छो and भारती रोहरा के सम्मानित करो। भारती रोहरा जगह जोरदार तालियां। थोड़े मैम थोड़े
झूलेलाल सभिनी खे। हिक सिंधीअ जे रूप में जन्म वठण मुंहिंजो सौभाग्य रहियो ऐं सिंधी काउंसिल ऑफ इंडिया ईस्टर्न जोन सां मिलण मुंहिंजो वॾो सौभाग्य रहियो। हिना सैदरपुरी मैम जे इन कदम जो दिलेर सिंधी जो मां इलाही तारीफ़ कंदी आहियां, छोकी उन जी वजह सां पूरी दुनिया जे कुंड कुंड खां सिंधी जुड़ी करे हिकु परिवार वांगुरु मिलियासीं ऐं हिकु थियासीं। इन जी जेतिरी तारीफ़ कई वञे ओतिरी घटि आहे। हिते मौजूदु सभिनी माण्हुनि ऐं प्रोग्राम ॾिसंदड़ सभिनी खे मुंहिंजो लख लख थैंक यू। थैंक यू भारती, थैंक यू सो मच। नेक्स्ट मां स्टार्ट करदम Mrs. Varsha Punjabi ke। Varsha Punjabi was also one of the contestants in Diler Sindhi beauty pageant। Varsha Punjabi ने का जोरदार तालियां। Varsha Punjabi के सम्मानित करदा Mr. and Mrs. Pradeep Tehlani। Mr. Tehlani, are you here? तो वर्षा पंजाबी की सम्मानित करना जेका मां स्टार्ट कर मिसेस सोनल अठवानी एंड मिसेस नीलम धीरवानी के। प्लीज तव्हां स्टेज से अचो। मिसेस सोनल, मिसेस नीलम दी, प्लीज बी ऑन द स्टेज। जोरदार तालियां वर्षा पंजाबी के लिए। थैंक यू सोनल दी, थैंक यू नीलम दी। फ्यू वर्ड्स वर्षा। जय झूलेलाल। हिते सभिनी महिमाननि जो ऐं रिस्पेक्टिव मुंहिंजा जेके बि वॾा वेठा आहिनि घणो घणो स्वागत। दिलेर सिंधी खां पहिरीं सभिनीनि खां पहिरीं मां सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जो दिलि सां शुक्रगुज़ार आहियां, छोकी हिननि मूंखे पुश करे दिलेर सिंधी जे लाइ तयारु कयो कि न तोखे वञणु खपे। भले मां जीती कान सघियसि कुझु बि टाइटल, लेकिन उन खां पोइ बि एतिरो सुठो एक्सपीरियंस रहियो, एतिरो कुझु मूं सिखियो आहे हुतां, एतिरो इंस्पायर थी आहियां। ऐं सिंधी काउंसिल ऑफ इंडिया हमेशह मूंखे हिकिड़े ॿार वांगुरु जीअं हिकिड़ो फैमिली में हूंदो आहे एतिरो सपोर्ट, एतिरो प्यारु कयो आहे। सिंधी आहियूं, गर्व आहे, लेकिन हिन ग्रुप से जुड़ण खां पोइ हिकिड़ो जोश अंदरि अची वियो आहे कि हिकिड़ी ज़िंदगी मिली आहे, सभु कुझु करिणो आहे, लेकिन जेतिरी ताईं दिलि में छा चवंदा धड़कनूं आहिनि तेसी ताईं मूंखे पंहिंजी सिंधियात जे लाइ जेके बि मां कोशिशि करे चुकी आहियां इन में अञा वधीक हमेशह कोशिशूं मुंहिंजी जारी रहंदियूं। ऐं मां दिलि सां शुक्राना थी कयां वरकानी सर जो, सुनीता दीदी, एतिरा ॼणा आहिनि शायदि नाला वठणु पॉसिबल कान्हे, टाइम घणो आहे। मुंहिंजो लख लख शुक्रानो ऐं मूंखे हिन लाइक़ु सम्झो कि हिन ऑनर जे लाइ मूंखे हिते सॾु कयो। थैंक यू सो मच। थैंक यू वर्षा पंजाबी। त हाणे असांजो नेक्स्ट सेगमेंट, इहो सेगमेंट असांजो